हैदराबाद के सीनियर सहाफ़ी असगर मलाणी जो सौट ऐं सहुरो हाजी पीरल मलाणू लाॾाणो करे वियो। मरहूम हाजी पीरल मलाणू जे मण खे वारह बरसां ॻोठ गाज़ी मरखण जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। हैदराबाद जे सहाफ़ी असगर मलाणू सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। पीपी फेडरल काउंसिल के मेंबर अगूणे MNA काज़ी असद आबिद, हैदराबाद के सहाफ़िन सिंध हारी कमेटी के मरकज़ी सदर समर हैदर जतोई, कामरेड सखी मोहम्मद रमज़ान खास के लिए यादगार कमेटी के चेयरमैन सहाफ़ी ग़ुलाम हुसैन खास के लिए समेत सिंध के सियासी समाजी अदबी हलकन तरफां सीनियर सहाफ़ी असगर मलाणू सां संदसि सहुरे के वफ़ात ते दुख जो इज़हार कंदे दिली ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। सीनियर सहाफ़ी असगर मलाणू सां संदसि सौट सहुरे के लाॾाणे ते वारह वेझो ॻोठ गाज़ी मरखण में ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। पीपल्स पार्टी के अगूणे MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, पीपल्स पार्टी के अगूणे MPA ग़ुलाम कादिर चांडियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो, सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मगसी, क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीचो समेत सियासी समाजी अदबी हलकन हैदराबाद के सीनियर सहाफ़ी असगर मलाणू सां संदसि सौट ऐं सहुरे हाजी पीरल मलाणे के लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासि करी इबरत न्यूज़।